असां हिते ही रहंदासीं, तव्हां वेंदव काथे रहंदमि मां? कंहिं सुठे ओल्ड एज होम। अॼु खां इते ई तोखे रहणो अथई। बुढ़ा आश्रम? हा, बुढ़ा आश्रम। हाणे हिन घर में तुझे लाइ जॻह कान्हे। अॼु खां मां बुढ़ा आश्रम में रहंदुसि। हे हिकु बुढ़ा आश्रम आहे, असांजो घर त आहे कान। हाणे मां दादा बिना अकेलो कीअं रहंदुसि? तुंहिंजो पीउ त बुढ़ा आश्रम में रहंदो हो न? झूलेलाल साईं, इन्हनि खे सद्बुद्धि ॾियो। छॾे ॾिनो औलाद अकेलो, हाणे जीअं तीअं जीअणो आ, फुरजी वियो आशियानो, हाणे बेघर रहणो आ। हाणे टियों हफ़्तो पूरो थियण ते आहे, सुभाणे चौथे हफ़्ते में फिल्म लॻी रही आहे, त तव्हां जेका सक्सेस ई थी आहे सिंधी फिल्म जी, पब्लिक खे छा ॿुधाईंदव? एडी तव्हांजी सुठी कयल महिनत, एडी सुठी फिल्म ठहियल आहे। मां पिक्चर पहिरीं ई नहीं ॾिठी, तमामु मूंखे पंहिंजे लॻे वणी ऐं पंहिंजे समिति जे मेंबरनि खे ॾेखारण असां इहो शो कयोसीं ऐं अॼु शो भॻवान जी दया सां हाउसफुल आहे। ऐं जेकॾहिं रमझम बरसाति जॻह पई आहे, मां सम्झां थो ख़ुशी में पई आहे। एडी सुठी फिल्म आहे ऐं केतिरा ई माण्हू टिकटूं घुरी रहिया आहिनि, असां टिकटूं मौजूदु कान्हनि खे। थी सघे थो चंद्र भाई माण्हू धीरे धीरे अची रहिया आहिनि ऐं फिल्म में चालू थियण में 15 मिंट पिया आहिनि ऐं इहे 15 मिंटनि में जेकॾहिं पेर रखण जी जॻह न मिलंदी, जेको मां अॻे विस्पति तव्हांखे चयो त ईंदड़ विस्पति ते बि पेर रखण जी जॻह न मिलंदी, उहा ॻाल्हि सच थी रही आहे। एॾी सुठी फिल्म ठाही अथव। जेकी मां हाणे पिक्चर ॾिठी जीवन एक सफ़र, अॼु हिन पिक्चर में मां सॼे सिंधी समाज खे चवंदो चाहियां सभु फिल्म पिक्चर ॾिसो, छोकी हिन पिक्चर में अहिड़ो महत्व आहे कि असांजी मुंहिंजी त अखियूं खुली हुयूं अधु पिक्चर में, बट अॻियां जेका हाणे ॿार ईंदा, जेका आया आहिनि हिन महिल, उहो सिखनि कि माउ पीउ जी वैल्यू छा आहे। अॼु हुन जी पिक्चर में चक्रो आहे, घुमी करे असां वटि बि अचिणो ई आहे। हे चक्रो अगरि तव्हां जीअं कंदव, पोइ तव्हां सां बि थियणो आहे, तव्हांजी औलाद बि तव्हां सां कंदी। फिल्म ॾाढी सुठी आहे ऐं सभिनी खे फिल्म ॾिसणु खपे, नंढनि खे वॾनि खे। ऐं फिल्म असां इहा सिख्या मिले थी पई भई कीअं माउ पीउ असांजी शेवा कनि था पिया, भई असां बि माउ पीउ शेवा कयूं, उनखे ॿुढनि आश्रम में नवे वारी उनजी शेवा वठी करे ॾाढी आसीस वठूं ऐं हर कंहिंखे इहा फिल्म ॾिसणु खपे। ॾाढी सुठी फिल्म आहे, जंहिं बि फिल्म ठाही आहे ॾाढी सुठी ठाही अथऊं ऐं सभिनी खे ॾिसणु खपे। जग्गू टकलियो सटोड़ी जुआ जे अॾे जो मालिक, हिन जहिड़ा मूं वटि अलाए घणा जुआरी ईंदा आहिनि जिन खे असां वॾे व्याज ते पैसा हलाईंदा आहियूं। तव्हां कमु धंधो बि कंदा आहियो, घर बि संभालींदा आहियो, पोइ तव्हांखे समाज सेवा लाइ वक़्तु कीअं मिलंदो आहे? वक़्तु मिलंदो न आहे, कढणो पवंदो आहे। तंहिं करे शायदि माण्हू तव्हांखे इज़ी अवेलेबल वांदो समाज सेवक चवंदा आहिनि। पीउ जी गद्दीअ ते औलाद जो हक़ हूंदो आहे। उहो तॾहिं जॾहिं हू मरी वेंदा आहिनि। मतलब हाणे असां उन्हनि जे मरण जो इंतज़ारु कयूं? छा थो चईं इहो तूं? दादा बि न पहिरों दफ़ो सुठो ऐं सही फ़ैसिलो कयो अथई। हाणे मां परेश सेठ ऐं तूं दिलीप सेठ। तुंहिंजो पीउ बि ॾींदो? मूंखे बि मुंहिंजो घोट मटणो पवंदो। तूं न बेशरम बेहया जंहिं मर्द छॾे टे सां शादी कई, हुन कैरेक्टरलेस जी पार्टीअ में वई है। झूले रे झूले
झूले मुंहिंजो झूलेलाल झूले रे झूले मुंहिंजो झूलेलाल झूले रे झूले मुंहिंजो झूलेलाल झूले रे झूले मुंहिंजो झूलेलाल हू पाणीअ में पल्ले वारो हू धरतीअ ते घोड़े वारो हुन जो नाहे कोई मिसाल झूले रे झूले मुंहिंजो झूलेलाल 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 कलंगीअ वारो आला सानी हुन जो चेहरो नूरानी चंड जहिड़ो सुहिणो प्यारो चिमकाए किस्मत जो तारो प्रेमन खे थो करे निहाल झूले रे झूले मुंहिंजो झूलेलाल 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 हा मां तव्हां सां कूड़ ॻाल्हायो आहे अगरि मां तव्हांखे ॿुधायां हा की मम्मी ॿुढाश्रम में आहे त तव्हां मम्मीअ खे कीअं बि करे हिन घर में वठी अचो हा जेको मां कोन पई चाहियां हाणे ॿुधो अंदरि एडी न्यूज़ कवर कजे हा हा जो सॼी जनता ॾिसे हा त मां नागेश नागपाल इहो मां नथो चवां सॼो शहर चवंदो आहे मां केतिरो दानी आहियां हाणे तव्हां ई ॿुधायो छा कजे भला भला साईं अचो अनिल साईं अची विया आहिनि झूले रे झूले मुंहिंजो झूलेलाल 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 हू पाणीअ में पल्ले वारो